शहजादकोट एक बार फिर चोरों, लुटेरों और डाकुओं के निशाने पर। शहरी बेहाल और परेशान। एसएसपी कंबर शहजादकोट अमन और अमान कायम करने में बिल्कुल नाकाम। असल में ॻाल्हि इहा आहे त शहजादकोट में बदअमनी रोज़ वधंदी थी वञे। असांजे भरिसां ही बगो रोड आहे, मक्सी मॉल आहे, ही हिन सीरू जेको असांजे भरिसां घर आहे उनजे पाड़े में, उन्हनि जो ॾींहं जो मोटरसाइकिल फुरिजी वियो। हाणे उनजे दर जे भरिसां असांजा जेको आहे त मरखंड वेठा आहिनि, उन्हनि जे कोठे तां 3 प्लेटूं राति लाहे विया आहिनि। असां एसएसओ साहब खे चवंदासीं, डीसी खे चवंदासीं, एसी साहब खे चवंदासीं, आला अमलदार जेके बि पुलिस आहे उनखे सभिनि खे चवंदासीं त ही शहजादकोट में जेकी बदअमनी थी आहे उनखे ख़तमु कयो। महिरबानी करे जेके बि चोर आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे जिन जो हक़ु आहे उन्हनि खे हक़ु वठी ॾियो तव्हां। प्लेटां वयूं 3 राति जो सीरू जी भरिसां असांजे घर आहे, मरखंड आहियूं असां। राति जो चोरी करे विया आहिनि 3 प्लेटां। अॻे बि मोटरसाइकिल वई आहे सीरू जी, ॾींहुं ॾिठे जो काए विया आहिनि, राति प्लेटां वयूं आहिनि। ये बदअमनी घणी थी वई आहे, छाजे करे थिए थी, ना आहे मालिकी ना आहे। शहरियों का वशनुस से बात करते हुए मजीद कहना था कि शहजादकोट के शहरी मुसलसल बदअमनी और चोरों के हाथों सरेआम लूटमार का शिकार हो रहे हैं। मगर अफसोस के एसएसपी कंबर शहजादकोट की खामोशी उनके किरदार को शहरियों के सामने सवालिया बना रहा है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।